त हाणे हू त वियो नवाज़ वियो ऐं असां हुनखे चवंदासीं रो इमरान रो, वो सदा ही पियो रोंदो। हमें बुरा कह रहे हैं, शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो और शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की मिसालें दे रहे हैं। अब आपको याद आ रहा है शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो। माड़ी तहरीक जे शहीदनि जी 34वीं वरसी जी मुनासिबत सां तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त पीपल्स पार्टी शहीदनि खे सदाईं यादि रखंदी आहे। हू जेको कुझु आहिनि उहो शहीदनि जी क़ुर्बानियुनि जो ई नतीजो आहे। हुन चयो त पीपी जो बुनियादु पवण खे रुॻो 50 साल थिया आहिनि, पर पीपी जी तारीख़ क़ुर्बानियुनि सां भरियल आहे। संदसि चवणो त पीपी जो बुनियादु विझंदड़ शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जमहूरियत लाइ जान ॾिनी। मुराद अली शाह चयो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद थी वियो, पर हुन आमिर आॾो हार न मञी। आमिर जे साम्हूं मौत पाया इन जो मूंखे तारीख़ मुर्दो करार ॾे, इन करे जो हुन पंहिंजी जान ॾेई शहीद थी सदाई लाइ जीअरो थी वियो। हुन चयो त शहीद भुट्टे जा मिसाल ॾींदड़नि खे भुट्टे जहिड़ो थियणो पवंदो। हमें बुरा कह रहे हैं, शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो और शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की मिसालें दे रहे हैं। अगर आपने उनकी मिसाल देनी है, उनकी तरह बन के देखो। संदसि चवणो त इमरान ख़ान ऐं नवाज़ शरीफ़ महलनि में वेही अवाम जूं ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। वॾे वज़ीर चयो त इमरान ऐं नवाज़ महलनि मां निकिरी अवाम में वञनि त खेनि बुनियादी मसइलनि जी ख़बर पइजी वेंदी। नवाज़ शरीफ़ खे ख़बर बि न आहे उनखे, या इमरान ख़ान खे ख़बर बि न आहे। उहे कॾहिं अचनि माण्हुनि में घुमनि त उन्हनि खे ख़बर पए छा थींदो आहे। पंहिंजे मालातनि में वेही को अलाए बनी ॻाल्हि चवंदा आहिनि, अलाए छा कहिड़ी बला आहे इहा। हुन चयो त हाणे हिकिड़ो नओं लीडर पैदा थियो आहे जेको सियासत खे क्रिकेट सम्झे थो। संदसि चवणो त इमरान ख़ान जी ॻाल्हियुनि जो मुंहुं पेर ई नाहे मिलंदो। जो एक नए लीडर जैसे बताया पैदा हुए हैं, उनको तो मैं सीधा कह रहा हूँ कि अभी तक मुझे उनकी बातें सुन के यकीन नहीं आता कि ये शायद अभी तक क्रिकेट में मशगूल हैं। समझते हैं ये सियासत, ये खिदमत क्रिकेट का गेम है। जो वो बातें करते हैं ना उनका सर है ना पैर है। तकरीब दौरान वॾे वज़ीर रो इमरान रो जा नारा पिणु लॻराया। त हाणे हू त वियो नवाज़ वियो ऐं असां हुनखे चवंदासीं रो इमरान रो, वो सदा ही पियो रोंदो। मुराद अली शाह चयो त संदन फर्ज़ आहे त हू शहीदनि जूं क़ुर्बानियूं ज़ाहिर न थियण ॾियनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त हू आसिफ़ ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो जी क़यादत में कमु करे रहिया आहिनि ऐं पंहिंजी लीडरनि जी ॾिनल सबक़ मूजिबि समूरी ज़िंदगी अवाम जी ख़िदमत कंदा रहंदा।